अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम दी मिरर में अव्हां के भलीकार आऊं हयां अव्हां जी मेज़बान रोशनी मेमण। नाज़रीन, अॼो को प्रोग्राम ॿिनि हिस्सनि ते मुश्तमिल हूंदो। प्रोग्राम जे पहिरें हिस्से में पाण ज़िक्र कंदासीं खुराक खाते में थियल मुबैना करप्शन जो, जंहिंजी जांच नेब सखर शुरू कई आहे। ऐं प्रोग्राम जे ॿिए हिस्से में बहरिया टाउन कराची में सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़े वारी मेगा स्कैंडल जा तफ़सील शामिल कंदासीं। नाज़रीन खे ॿुधाईंदासीं त खुराक गोदामनि मां कणक जी चोरी, कणक जी स्मगलिंग, गैरफाल अटे चकियुनि ऐं फ्लोर मिल्स खे सब्सिडी ॾियण जूं शिकायतूं कीअं साम्हूं आयूं ऐं उन्हनि शिकायतुनि ते नेब हेल ताईं कहिड़ी जांच कई आहे। नेब जी जांच में खुराक खाते जे कहिड़नि कामोरनि ऐं संदन फ्रंटमैन्स जो घेरो तंग थियो आहे ऐं इल्ज़ाम हेठि आयल कामोरनि जो छा मौक़िफ़ आहे। कोशिशि हूंदी त मामले जा ॿई पासा अव्हां साम्हूं आणजनि। बहरिया टाउन में ज़मीननि जी गैर कानूनी अलाटमेंट ऐं सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़े वारो छा मामिलो आहे ऐं इन हवाले सां नेब कहिड़ी जांच करे पियो, इहे समूरा तफ़सील बि अॼोके प्रोग्राम जो हिसो हूंदा। बहरिया टाउन में नेब घणा हज़ार कमर्शियल प्लॉट्स ख़रीद ऐं विकिरे मुंतक़िल करण खां रोकिया आहिनि ऐं बहरिया टाउन जा अकाउंट्स मंजमंद करण जा सबब कहिड़ा आहिनि। कोशिशि कंदासीं त बहरिया टाउन स्कैंडल तां पर्दो खणण जे समूरनि तफ़सीलुनि खां अवाम खे आगाह कजे। डिप्टी डायरेक्टर मक़सूद अहमद, नसरुल्लाह चांडियो, करीबुल्ला सुमरो, बशीर अहमद शेख DFC, दिलशाद सुमरो DFC, विशन दास ऐं ॿियनि जो घेरो तंग। नेब सखर साल 2021-22, साल 2022-23 ऐं साल 2023-24 दौरान ख़रीद कयल कणक जा समूरा तफ़सील तलब करे वरिता। ख़राब थियल कणक, अहिड़े कणक जंहिंजो रंग तब्दील थियो हुजे ऐं अणगणियल कणक जा तफ़सील ॾियो, नेब समूरी ॼाण फ़राहम करण जी हिदायत करे छॾी। कणक ख़राब थियण या गुम थियण बाबति खाते का डिपार्टमेंटल इंक्वायरी कई आहे ऐं उन जा बि तफ़सील फ़राहम कयो, नेब सखर जी हिदायत। साल 2021-22 खां वठी हेल ताईं कणक ते केतिरी सब्सिडी ॾिनी वई, सब्सिडी जो अवाम खे फ़ाइदो पहुतो या न, सभु ॿुधायो। नेब खे शिकायत कंदड़ फूड इंस्पेक्टर पाण चोर ऐं 17 करोड़ 90 लख रुपयनि जी करप्शन में मुलविज़ आहे। बहरिया टाउन कराची ख़िलाफ़ नेब जी जांच जारी। 10,468 कमर्शियल प्लॉट्स ख़रीद, विकिरे ऐं मुंतक़िल करण खां रोके छॾिया। अकाउंट्स बि मंजमन। बहरिया टाउन खे केतिरी ज़मीन अलाट थी ऐं केतिरी सरकारी ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो, नेब जी जांच हलंदड़ सिंध हुकूमत बि जांच कमेटी जोड़े छॾी। जामशोरो ऐं मलीर ज़िलनि में हज़ारे एकड़ सरकारी ज़मीन ते कब्ज़ो, मलीर में 813 एकड़ इज़ाफ़ी सरकारी ज़मीन ते कब्ज़े जी निशानदेही थी चुकी। सिंध हुकूमत सस्ते अघ ते रिहाइशी स्कीमूं ठाहिण लाइ ज़मीन MDA खे ॾिनी। MDA वरी उहा ज़मीन भुॻड़नि मुठ ते बहरिया खे ॾेई छॾी। इन समूरी सूरत हाल ते असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे सीनियर रिपोर्टर सगीर चांडियो। सगीर, वॾी महिरबानी टाइम ॾियण लाइ। सगीर, सभ खां पहिरियां पाण खुराक खाते में थियल करप्शन, मुबैना करप्शन जी ॻाल्हि ॿोल कंदासीं। इहो ॿुधाइजो त खुराक खाते सिंध जे गोदामनि मां कणक चोरी, कणक स्मगलिंग ऐं गैरफाल अटे चकियुनि तोड़े फ्लोर मिल्स खे सब्सिडी ॾियण वारो स्कैंडल कीअं साम्हूं आयो आहे? वॾी महिरबानी रोशनी। असांजे खुराक खाते जी हालत केतिरनि ई सालनि खां ख़राबु आहे। उते करप्ट कामोरा जेके आहिनि उहे वेठल आहिनि, उहे फूड सुपरवाइज़र हुजनि या फूड इंस्पेक्टर हुजनि या DFCs हुजनि या डिप्टी डायरेक्टर हुजनि या डायरेक्टर सतह जा माण्हू हुजनि। त हिकिड़े सिस्टम जे तहत उते हर साल करप्शन जा जेके आहिनि उहे स्कैंडल साम्हूं अचनि था। हाणे हिकिड़ो ताज़ी जेका उहा रिपोर्ट साम्हूं आई आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके खुराक खाते जे सीनियर ऑफिसरनि ते बि जेके आहिनि उहे संगीन इल्ज़ाम जेके आहिनि उहे लॻाया विया आहिनि। सही। फूड इंस्पेक्टर आहे बशीर मेगल साहब, उनजो लाड़कानो सां तालुक़ आहे। लाड़काने जो फूड इंस्पेक्टर हुयो बशीर मेगल। उन जेका आहे हिकिड़ी शिकायत न सिर्फ़ु नेब पर मुख़्तलिफ़ इदारनि, सुप्रीम कोर्ट खे बि हुन मोकिली, आर्मी चीफ खे बि मोकिली, उनखां अलावा ॿियनि इदारनि खे बि हुन मोकिली आहे। सही। जंहिंखां पोइ हाणे 3 सालनि खां पोइ उन मामले जी जेका उहा जांच शुरू थी आहे। अहम जेके आहिनि उहे मामलनि जी जांच शुरू थी आहे, जिन में सरकारी गोदामनि मां कणक चोरी थियणु ऐं कणक जी स्मगलिंग थियणु ऐं उनखां अलावा जेका आहे गैरफाल जेके अटे जूं चकियूं आहिनि या जेके फ्लोर मिलूं आहिनि उन्हनि खे सब्सिडी ॾियणु, यानी मजमूई तौर ते तक़रीबन 80 खां 90 अरब रुपयनि जी करप्शन जो जेको आहे उहो फूड इंस्पेक्टर तरफ़ां इल्ज़ाम लॻायो वियो आहे। मुख़्तलिफ़ उन में जेके आफिसर आहिनि
उन खां अलावा अॻूणा सेक्रेटरी आहिनि, अॻूणा डायरेक्टर आहिनि, डिप्टी डायरेक्टर आहिनि, DFCs आहिनि, असिस्टेंट डायरेक्टर आहिनि, यानी उन्हनि जा वरी फ्रंट मैन बि आहिनि। उन्हनि खे जेको आहे उहो जांच हेठि आंदो वियो आहे। नेब जेको आहे उहो सखर तरफ़ां हिन मामले जी जांच शुरू कई वई आहे। सेक्रेटरी ख़ुराक खातो जेको आहे बचियल रापोटो खे ख़त लिखियो वियो आहे। उन ख़त में इहो ॼाणायो वियो आहे त गुज़िरियल 3 सालनि दौरान जेका उहा केतिरी कणिक ख़रीद कई वई आहे, केतिरी सब्सिडी ॾिनी वई आहे, ऐं साल 2021-22, 22-23 ऐं 23-24 दौरान जेका कणिक ख़रीद कई वई आहे, यानी समूरनि डिवीज़ननि में लाइ केतिरी कणिक ख़रीद कई वई ऐं हिन वक़्तु स्टॉक केतिरो मौजूदु आहे, उन जा जेके आहिनि उहे तफ़सील नेब सखर तरफ़ां जेके आहिनि उहे ख़ुराक खाते खां घुरिया विया आहिनि। उन खां अलावा जेका आहे इहे बि तफ़सील घुरिया विया आहिनि त जेका ख़राबु थियल कणिक उहा केतिरी आहे, ऐं हिन वक़्तु जेका आहे उहा जेको ॿुधाए पियो वञे, जेका असांखे ज़रियनि खां जेका ॼाण मिली आहे, तक़रीबन तमामु घणी जेका आहे उहा 5 लख जे लॻभॻि जेके आहिनि उहे बोरियूं जेके आहिनि उहे ख़राबु पयल आहिनि। उन खां अलावा नेब इहा जेका आहे उहा तफ़सीलात ॻोल्हिया आहिनि त कणिक जो अगरि रंग मटिजी वियो आहे या जेका अणगणियल जेका तव्हां वटि कणिक मौजूदु आहे उन जा बि जेके आहिनि उहे तफ़सील असांखे फ़राहम कया वञनि। सही। जेकॾहिं इन ख़राबु थियल कणिक या जेकॾहिं उनजो रंग तब्दील थी वियो आहे, इन मामले बाबति जेकॾहिं का इंक्वायरी थी आहे, डिपार्टमेंटल इंक्वायरी ख़ुराक खाते जेका कई आहे, उन जा बि जेके आहिनि उहे डॉक्यूमेंट्स नेब सखर तरफ़ां घुरिया विया आहिनि। सही। उन खां अलावा गुज़िरियल 3 सालनि जे दौरान कणिक स्मगलिंग में कहिड़ा ऑफिसर जेके आहिनि उहे मुलविस रहिया आहिनि, ऐं तव्हांखे यादि हूंदो त असीं इन मामले ते प्रोग्राम बि अॻु में बि करे चुका आहियूं ख़ुराक खाते ते, त जेकी मुख़्तलिफ़ जेके आहिनि उहे डिप्टी डायरेक्टर लाड़काणे जा उहे जेके आहिनि स्मगलिंग में मुअत्तल बि कया विया हुआ, त उन जा बि जेके आहिनि उहे नेब तफ़सील घुरिया आहिनि। उन खां अलावा जेको आहे नेब सखर साल 2021-22 खां वठी हिन वक़्तु ताईं जेका कणिक ते सब्सिडी जेका मिली आहे फ्लोर मिलनि खे या अटे चकियुनि खे, उन जी बि जेका आहे उहा तफ़सीलात जेके आहिनि उहे ख़ुराक खाते खां घुरिया विया आहिनि, ऐं उन्हनि खे इहो चयो वियो आहे त जेके फ्लोर मिलूं ऐं अटे जूं चकियूं आहिनि उहे ॿुधाए पियो वञे त फंक्शनल न हुयूं, ऐं असल में ईअं थींदो आहे ऐं काफ़ी दफ़ा इहो थियो आहे त उहे नॉन फंक्शनल फ्लोर मिलनि खे ऐं अटे चकियुनि खे जेको आहे उहो सब्सिडी ॾिनी वेंदी आहे, जेके सॼे साल बंदि हुजनि, ऐं अक्टूबर में जॾहिं कणिक जॾहिं जारी थींदी आहे त पोइ उन्हनि खे जेको आहे जेकी बासर माण्हुनि जूं जेके फ्लोर मिलूं आहिनि या अटे जूं चकियूं आहिनि उन्हनि खे सब्सिडी जी बुनियाद ते उहा कणिक ॾिनी वेंदी आहे। त उन में को शक न आहे त इहे इन में बेक़ाइदगियूं ज़रूरु माज़ी में थींदियूं रहियूं आहिनि। उन खां अलावा अगरि अहिड़नि फ्लोर मिलनि या अटे चकियुनि जे ख़िलाफ़ु का कार्रवाई थी आहे, उन जा बि जेके आहिनि उहे नेब सखर तरफ़ां तफ़सील घुरिया विया आहिनि। हिकिड़ी अहम ही इंक्वायरी आहे, उहा शुरू थी आहे, ऐं इन जा जेके आहिनि तफ़सील त हिननि खे जेको उहो 21 मार्च ते जमा करणा हुया ऐं उहे नेब सखर घुरिया हुया 21 मार्च ते, पर इहे अहम तफ़सील आहिनि ऐं अहम डेटा आहे। उन डेटा जेको आहे ख़ुराक खाते अञा ताईं कंबाइल न कई आहे, ऐं ख़ुराक खातो जो चवणु आहे त असीं इहे मजमूई तौरु जेके बि डॉक्यूमेंट्स आहिनि असीं गॾु करे कुझु ई ॾींहंनि बाद उहे नेब सखर खे मोकिले छॾींदासीं। अच्छा सकीर, इहो ॿुधाइजो त कणिक स्कैंडल में कहिड़नि कहिड़नि कामोरनि ख़िलाफ़ जांच कई पई वञे ऐं हेल ताईं इन हवाले सां जांच में अॻभराई कहिड़ी थी आहे? फ़िलहाल त जेको आहे इन्हनि सेक्रेटरी ख़ुराक खे जेको आहे उन्हनि लेटर लिखियो आहे, ऐं लेटर में उहो ॼाणायो वियो आहे त असीं जेको आहे अॻूणो सेक्रेटरी ख़ुराक जेको आहे राजा खुरम शहज़ाद उमर, उनजे ख़िलाफ़ु जेका आहे उहा जांच शुरू थी आहे। अॻूणो डायरेक्टर फूड आहे सैयद इमदाद अली शाह, उनजो बि नालो शामिल आहे। डिप्टी डायरेक्टर आहे कराची मक़सूद अहमद घुमरो, ऐं असिस्टेंट डायरेक्टर आहे फूड नसरुल्ला चांडियो, ऐं असिस्टेंट डायरेक्टर फूड सखर उन वक़्तु हुयो करीबुल्ला सूमरो, असिस्टेंट डायरेक्टर फूड बशीर अहमद शेख, ऐं उन खां अलावा DFC शिकारपुर दिलशाद सूमरो, DFC विशन दास, ऐं उन खां अलावा ॿिया जेके डिप्टी डायरेक्टर या DFC जा जेके फ्रंट मैन आहिनि उन जा जेके आहिनि उहे नाला शामिल आहिनि, जेके उन्हनि जा सहूलतकार आहिनि, उन्हनि खे नेब सखर तरफ़ां जेको आहे उहो जांच हेठि आंदो वियो आहे। मां तव्हांखे क्लियर कंदुसि त हिननि उन्हनि माण्हुनि जे ख़िलाफ़ु उहे इंक्वायरी ही शुरू थी आहे। शिकायत कंदड़ जन जेको आहे, जेको शिकायत कंदड़ आहे बशीर मेंगल साहब, उन जे ख़िलाफ़ु इन्हनि इंक्वायरी कई हुई, ऐं उन्हनि में जेका ही मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त
बशीर अहमद शेख जी सरबराही में जेको आहे उन्हनि इंक्वायरी कई जिन शिकायत कई आहे। सही तो बशीर अहमद शेख उन जी सरबराही में हुई, करीबुल्लाह सूमरो हुयो, दिलशाद सूमरो हुयो ऐं डायरेक्टर उन वक़्तु हुयो इमदाद शाह। सही त उन जा बि नाला जेके इन इंक्वायरी में शामिल आहिनि ऐं इन इंक्वायरी में जेको आहे उहो जेका थी हुई उन वक़्तु जेको बशीर अहमद शेख इंक्वायरी कई हुई उन दौरान जेको आहे जिन शिकायत कई आहे नेब सखर वटि उन जे ख़िलाफ़ 17 करोड़ रुपयनि जी जेका आहे उहा करप्शन साबित थी हुई। उन इंक्वायरी कमेटी जी रिपोर्ट में इहा दावा कई वई। त फ़िलहालु जेको आहे इहा त हाणे वक़्त ते जेको आहे उहा ख़बर पइजी सघंदी। नेब सखर बि हाणे जांच शुरू कई आहे। ॾिसणो इहो आहे त उन में कहिड़ा ऑफिसर जेके आहिनि उहे मुलविस आहिनि ऐं ख़ासि तौर ते खुराक खाते में त तमामु वॾी करप्शन आहे ऐं जेके फूड इंस्पेक्टर हुजनि या फूड सुपरवाइज़र हुजनि या DFCs हुजनि, इहे हिकिड़े सिस्टम जे तहत जेका आहे उहा हर साल करप्शन कंदा आहिनि। कमर्शियल बैंकनि खां जेका उहो कर्ज़ु वठी करे इहे जेके कामोरा आहिनि उहे जेके आहिनि उहो करप्शन कनि था ऐं उनखां अलावा जेको आहे हर साल इन्हनि खे नौकरियुनि तां बि जेको आहे उहो बरतरफ़ कयो वञे थो। मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त रुॻो हलंदड़ साल यानी 2025 में 87 करोड़ रुपयनि जी करप्शन में कामोरा जेके आहिनि उहे मुअतल कया और नौकरियुनि तां बरतरफ़ कया विया आहिनि। उन्हनि में जेके 1 करोड़ 69 लख रुपयनि जी जेको आहे उहा करप्शन कंदड़ हिकिड़ो फूड इंस्पेक्टर आहे अज़हर ॾहर, उनखे जेको आहे उहो नौकरी तां बरतरफ़ कयो वियो। 12 ग्रेड जो जेको आहे फूड इंस्पेक्टर ज़ुल्फ़कार लाखियर उन 57 करोड़ रुपयनि जी करप्शन कई ऐं करप्शन जो इल्ज़ाम साबित थियण खां पोइ उनखे नौकरी तां बरतरफ़ कयो वियो। उनखां अलावा 22 करोड़ रुपयनि जी करप्शन जी इल्ज़ाम हेठि आयल असिस्टेंट फूड कंट्रोलर आहे मोहम्मद आकिल जत, उन जी बि जेको आहे उहा नौकरी विञाइजी वई आहे इन करप्शन जे करे। ऐं काल बि जेको आहे उहो 2 फूड सुपरवाइज़र जेके आहिनि उहे नौकरियुनि तां बरतरफ़ कया विया आहिनि। फूड सुपरवाइज़र आहे मटियारी ज़िले में हुयो मोहम्मद फ़हीम कुरैशी, उन 3.25 करोड़ रुपयनि जी उन 3.5 करोड़ रुपयनि जी उन करप्शन कई, उनखे नौकरी तां बरतरफ़ कयो वियो। ऐं उनखां अलावा ज़िले शिकारपुर में 3 करोड़ रुपयनि जी करप्शन कंदड़ मोहम्मद आज़म घुमरो आहे, उनखे बि जेको आहे उहो नौकरी तां बरतरफ़ कयो वियो। त हर साल खुराक खाते में जेका उहा करप्शन थिए थी ऐं करप्शन में उहे फूड सुपरवाइज़र हुजनि या फूड इंस्पेक्टर हुजनि या असिस्टेंट फूड कंट्रोलर हुजनि या DFCs हुजनि या डिप्टी डायरेक्टर हुजनि या डायरेक्टर या सेक्रेटरी सतह जा माण्हू हुजनि, हिकिड़े सिस्टम जे तहत जेको आहे कमर्शियल बैंकनि खां इहा कणिक ख़रीद करे जेका कर्ज़ ते वठी जेका उहा कणिक ख़रीद कनि था उहा हर साल गोदामनि मां कणिक चोरी कई वञे थी। ऐं हाणे इहे स्कैंडल्स जेके आहिनि उहे साम्हूं अचनि पिया। पंहिंजो ई जेको फूड इंस्पेक्टर आहे उहो ई उन्हनि जे ख़िलाफ़ु थी वियो आहे जंहिंजी बुनियाद ते नेब सखर जेका आहे उहा जांच शुरू कई आहे। सगीर अव्हां सां ॻाल्हि ॿोल जारी रखंदासीं। हिन वक़्तु असांखे जॉइन कयो आहे नेब में शिकायत कंदड़ फूड इंस्पेक्टर आहे बशीर मेंगल साहब। अस्सलाम वालेकुम बशीर साहब। वालेकुम अस्सलाम। वरी महिरबानी अव्हां जी प्रोग्राम में अव्हां वक़्तु ॾिनो। बशीर साहब, अव्हां पंहिंजे डिपार्टमेंट जे ऑफिसर्स जे ख़िलाफ़ नेब में शिकायत कई आहे, असांजे नाज़रीन खे तफ़सील सां आगाह कजो त केतिरी करप्शन थी आहे। इहा बिल्कुलु नदी मां कंप्लेन कई 2022 में उहा मुख़्तलिफ़ इदारनि ते ऐं उहा पहिरियों त मां हाई कोर्ट में वियुमि लाड़काने बेंच में, हाई कोर्ट मुंहिंजो ऑर्डर कयो, उहा इंक्वायरी मुंहिंजी हाणे कंप्लीट थी। हाई कोर्ट ऑर्डर कयो 2/11/2022 ते, उहा इंक्वायरी हाणे मुंहिंजी कंप्लीट थी 26/4/2024 में। जी जी उन खां पोइ हाणे नेब उन में एक्टिव थियो आहे, इंक्वायरी अप्रूवल थी वियो आहे कॉम्पिटेंट अथॉरिटी खां, इनजे करे हाणे नेब शुरूआत कयो आहे इन इंक्वायरी जे लाइ। करप्शन त खरबनि में आहे, खरबनि खां त चढ़ियल आहे, खरबनि में थियल आहे ऐं उन्हनि जा प्रूफ आहिनि। इनशाला हाणे ईद खां पोइ इहे बिल्कुलु उन्हनि इंक्वायरी में बाक़ाइदगी शुरू कई आहे। इंक्वायरी थींदी, जेके इन इंक्वायरी में मुलविस हूंदा उन्हनि खे ज़रूरु बाए तकमील ताईं पहुचाइण घुरिजे। बशीर साहब, तव्हां जेका शिकायत कई हुई मुख़्तलिफ़ इदारनि खे, हुन में नेब जो इदारो बि जेको आहे उहो शामिल हुयो, कहिड़ा जेके आहिनि स्पेसिफिक जेके उन्हनि ते एलिगेशन हुया उहो असांजे नाज़रीन खे खुली करे ॿुधायो। भाईजान 2022 जी ख़रीदारी में वॾी करप्शन थी, उन में 50,000 खां वठी 2 लख रुपया फी जेकी गाॾी जी किरासिन कराइनि पिया कराची ऐं सूबे खां ॿाहिरि, नंबर 1। नंबर 2, 2021-22 में जेके गवर्नमेंट जी तरफ़ां सब्सिडी हूंदी आहे 15 अप्रैल खां 30 मार्च ताईं, त सब्सिडी रेट ते अटो ॾिनो वञे
त उहो अटो इन्हनि बि कंहिंखे बि न ॾिनो, इहो बि ओपन मार्केट में सेल करे करोड़ रुपए जी करप्शन कई। ये भी ऑन रिकॉर्ड प्रूफ आहे। उन खां पोइ 2021-22 में बरसातुनि में असांजे फुड में कुझु हज़ारनि में बरसातुनि में नुक़सान थियो, हज़ारनि में, पर हिननि 1,60,000 बोरी ॾेखारी बरसातुनि में, पोइ बि हिननि जी डेट अञा बि न भरियो त 3,79,000 CMI टीम जी इंक्वायरी रिपोर्ट मौजूदु आहे, जिन में 3,79,000 बोरी हिननि ख़राब ॾेखारी आहे। उहा किथे ख़राब थी, उहा इंक्वायरी CMI टीम जी रिपोर्ट में लिखियल अथव, उहो मां तव्हां ॾे व्हाट्सअप बि कयां थो, तव्हां उहो ॾिसो। हुनमें CMI टीम लेबोरेटरी कराई आहे, इहा कणिक 2-3 साल पुराणी आहे, 2021-22 जी न आहे। हिकु इहा ॿी रमज़ान बचत बाज़ार जे नाले सां 21-22 में जेके हिननि करप्शन कई, उहा बि ज़ाहिर आहे ऑन पेपर ते। इहा सभु चंद कामूर आहिनि जंहिंमें असांजो मेन किरदारु आहे साईं इमदाद अली शाह जो। अच्छा, डायरेक्टर साबिक़ा डायरेक्टर फूड हुयो सईद इमदाद अली शाह जी। इन चंद कामूरनि जे करे डिपार्टमेंट जी तबाह करे छॾियो, उहे बि ऑन रिकॉर्ड आहिनि, सभु उन्हनि जा ई लेटर आहिनि। किथे बि इंक्वायरी थींदी त असां इंशाअल्लाह उहो सच प्रूफ उन्हनि खे ॾेई छॾींदासीं। अच्छा, पंहिंजो मेंगल साहब, जेको फूड डिपार्टमेंट याने जेको अॻूणो तव्हां जंहिं ते इल्ज़ाम लॻायो पिया इमदाद शाह ते, उनजो इहो मौक़िफ़ आहे त ही पाण जेको आहे यानी तव्हांजे हिसाब सां चए पियो त हिकु चोर आहे ऐं उहो मुअतल बि थियल आहे, त असां इन जे ख़िलाफ़ु इंक्वायरी कराईसीं ऐं इंक्वायरी में इहो साबित थियो त तव्हां 17 करोड़ 90 लख रुपयनि जी सासू हिकु PRC आहे उते लाड़काणो में, उते तव्हांजी करप्शन साबित थी, जंहिंखां पोइ तव्हां जेके बि उन वक़्त जा जेके डिप्टी डायरेक्टर हुया या DFC हुया या डायरेक्टर जीअं इमदाद शाह हुयो, तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ु शिकायतूं करणु शुरू कयूं, छा इहा हक़ीक़त आहे? साईं खे ख़बर ई कोन्हे त मां छा पियो ॻाल्हायां। इहा इंक्वायरी मुंहिंजे डिपार्टमेंटल थियल आहे, उन्हनि मां क्लियर आहियां। इहा इमदाद शाह जी स्कीम थियल आहे। इमदाद शाह ने पूरी इंक्वायरी रची, जंहिंमें हिन मुंहिंजी 17,000 बोरी पहिरियों डैमेज ॾेखारी, पोइ वरी मुख़्तलिफ़ जाइनि ते हिन शिफ्ट कराई। 2 ॾींहं अॻु में तव्हांखे बि हिन इहा रिपोर्ट ॿुधाई KTN खे त असां इहा कणिक शिफ्ट कराईसीं, कुझु बोलाड़ी कुझु कराची जी, त उहा कणिक हाणे वञी क्लियर थी आहे त उहा हिननि पाण खपाई कणिक। उहा हिननि जी सॼी लिखत करस्पॉन्डिंग थियल आहे। उन में हिननि हिकु कमेटी ठाही, उन कमेटी खां पोइ एडिशनल सेक्रेटरी हुनजी इंक्वायरी कई, वरी ॿे एडिशनल सेक्रेटरी कई, उन में मां क्लियर कई। इहा सॼी इमदाद शाह जी स्कीम थियल आहे, पर इहे त कुझु बि कोन्हनि, इहे त लखे बोरियूं आहिनि। अच्छा, 17,000 बोरी अगरि मां करप्शन कई आहे त मूंखे ऑर्डर कंहिं ॾिना शिफ्ट करण जा? अगरि उहे मुंहिंजी शॉर्टेज हुई त एलोकेशन मूंखे कीअं ॾिनी, उहे लेटर एलोकेशन कीअं ॾिनी मूंखे? हिननि जी लिखत आहे, हिननि पाण इहे सभु करप्शन कई आहे। हाणे 2022-23 में इमदाद शाह डिस्ट्रिक्ट कंबर में 5 लख बोरी जंहिंजी रेफरेंस हाणे नेब दाख़िल कई आहे फ्रेश जी। ऐं उन खां अलाह तव्हांखे एनर्जी ॾे, मुख़्तलिफ़ हिन महिल ताणी जेके बि करप्शन थियल आहे 174 अरब रुपयनि जी फुड में करप्शन थिया। अगरि इंचार्ज करप्शन थो करे त घर इमदाद शाह जा था ठहनि, अगड़ा राहू में महल इमदाद शाह जा ठहनि, कुबा इमदाद शाह थो ठाराए, करप्शन खां पोइ इंचार्ज थो करे। हिननि चोरनि खे दाड़ेल करार ॾेई छॾियो आहे, हे पाण वॾो दाड़ेल आहे। इंक्वायरी थिए, इंशाअल्लाह इंक्वायरी में सभु ख़बर पइजी वेंदी। असां वटि टोटल प्रूफ आहिनि डिपार्टमेंट में, सब्सिडी जे नाले सां, रमज़ान बचत बाज़ार जे नाले सां जेतिरे इमदाद शाह करप्शन कई आहे, इन चंद कामूरनि जे करे पूरो सिंध फूड डिपार्टमेंट हिन महिल बंदि थियण जी हुन ते आहे स्टेज ते। ये बिल्कुल तव्हां सही पिया चओ त हिन वक़्तु फूड डिपार्टमेंट जी हालत ख़राब आहे ऐं वाक़ई हिन वक़्तु उनजी बंदि थियण वारी पोजीशन अची वई आहे। पर बशीर साहब ॾिठो वञे त जॾहिं बि डिपार्टमेंट कार्रवाई करे थो त उन में 50 करोड़ 60 करोड़ कॾहिं 1 अरब ताईं पहुची वञे थो। उनजो इल्ज़ाम जेको आहे यानी नौकरी मां जेको बरतरफ़ थिए थो उहो फूड सुपरवाइज़र हुजे थो ऐं फूड इंस्पेक्टर हुजे थो। त इहा तरीक़े वारदात इहा कनि कीअं था फूड इंस्पेक्टर? तव्हां ते बि इहो 17 करोड़ जो इल्ज़ाम लॻो, हक़ीक़त आहे छा? डिपार्टमेंट खे इन हद ताईं कंहिं पहुचायो आहे, फूड सुपरवाइज़र ऐं फूड इंस्पेक्टर? शाह खे 17,000 खाइण न ॾिनमि ऐं न ॾिनो त मांसि, इन जे करे मुंहिंजो रिकॉर्ड बि मुंहिंजे डिपार्टमेंट में 2013 खां वठी अॼु ताईं मौजूदु आहे। का हिकिड़े दाणे जी करप्शन मुंहिंजे ख़िलाफ़ साबित थिए त मां जंहिं बि इंक्वायरी में मां हाज़िर आहियां, इहा बि इंक्वायरी हाई कोर्ट एंटी करप्शन मुख़्तलिफ़ इदारनि ताईं बि मां पहुचायो आहे ऐं मां हिन ते पंहिंजे स्टैंड वठी बीहंदुमि
हालांकि मूंखे सुप्रीम कोर्ट में वञो पे बि मां इमदाद शाह ऐं हिन कामूर जे ख़िलाफ़ ॾींदुमि। हिननि करप्शन कई आहे, पर हिननि जो रिकॉर्ड त हिन महिल मौजूदु आहे न सॼे फूड डिपार्टमेंट में। तव्हांखे सर तव्हांखे क्लियर कीअं कयो, कहिड़ी कमेटी हुई, केरु उन कमेटी जो सरबराह हुयो? तव्हांखे जॾहिं हिननि जेको आहे बशीर अहमद शेख जेको चेयरमैन हुयो उन कमेटी जो, जंहिं तव्हांजे ख़िलाफ़ जेको आहे उहा हिकिड़ी कमेटी ठाही, उन्हनि त साबित कयो त इहा तव्हां 17 करोड़ रुपया करप्शन कई आहे। तव्हां जेका क्लियर जंहिं कयो कमेटी, उहा कंहिंजी सरबराही में ठही हुई? मां पहिरियों तव्हांखे अर्ज़ु कयां त बशीर शेख, करीबुल्ला सुमरुद, दिलशाद सुमरुद 3 मेंबर कमेटी, उहा इमदाद शाह हिकिड़ी गाॾी चोरी कराई, उहा गाॾी पक्की मां मीरो खान मां। अच्छा, उहा इंक्वायरी थियल आहे बि हिकिड़ी गाॾी जी चोरी में, उहा बि इमदाद शाह जी इन रिटन ऑर्डर्स आहिनि, उनजो टीम आहे, उनजी अरक वर्कआउट थियल आहे। हीअ मुंहिंजी इमदाद शाह बरसातनि में मूंखे चयो, बरसातनि में पाण जी विज़िट कई लाड़काणे में, कंबर ज़िले में। हिननि चयो त 20,000 बोरी तव्हां ख़राब ॾेखारियो, बाक़ी कंबर मां चयो मां हिकिड़ी बोरी बि ख़राब न ॾेखारींदुसि। उन खां पोइ हिन हंगामी बुनियादनि ते मुंहिंजी कणिक शिफ्ट कराई कराची। उन में 80 टन जो कांटो हुयो त हे 100 टन उन ते मोकिले पियो। इन खां पोइ मां हिननि खे लेटर लिखिया, मां सेक्रेटरी सां मिलियुमि। उन खां पोइ हिननि सभु हिननि जे हिकिड़े पेज ते हुया। इन जे करे जेको आहे हिननि मुंहिंजी कणिक जॾहिं फाइनल थी त हिननि मुंहिंजी 17,000 बोरी ख़राब ॾेखारी। महंगल साहब मुंहिंजो ॿीहर अव्हां खां इहो साॻियो सवाल आहे त डिपार्टमेंट जॾहिं बि इंक्वायरी करे थो त उहो फूड सुपरवाइज़र ऐं फूड इंस्पेक्टर जे ख़िलाफ़ कार्रवाई थिए थी, ऐं उहे ई 80 करोड़ हिकु अरब ताईं उहो करप्शन में साबित थियनि था, उन्हनि खे नौकरियुनि तां बरतरफ़ कयो वञे थो। त उन में त डायरेक्टर, डिप्टी डायरेक्टर या DFC त नथा अचनि? अर्ज़ु इहो आहे त इहा ई ॻाल्हि जेकी तव्हां मूंखां कयो था, असांजे चीफ जस्टिस अहमद अली शेख साहिबु हुयो, उन ॿुधायो त हर जाइ जा पर वञी इंस्पेक्टर हिन ते खुपंदा, मथे नथा वञनि। हालांकि मुलविस इहे पाण आहिनि। हाणे जिन सुपरवाइज़रनि खे हिननि डिसमिस कयो, उन्हनि खे वरी उन्हनि खे नौकरियुनि ते पैसा वरी बहाल कयो अथनि, वरी ॿीहर उन्हनि करप्शन कई आहे। इहा इन रिकॉर्ड ॻाल्हि आहे। छा इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे या इहा ॻाल्हि सच चई सघिजे थी त फूड सुपरवाइज़र ऐं फूड इंस्पेक्टर जेके आहिनि उहे इस्तेमालु थियनि था, करप्शन उहे पाण कनि था, पोइ उहे कमीशन मथे वञे थी? उहे चंद माण्हू आहिनि, उहे चंद माण्हू आहिनि। सभु फूड इंस्पेक्टर सभु जेके आहिनि इंचार्ज या इंस्पेक्टर नथा कनि, उहे चंद आहिनि जिन खे जरगमाल बणाए, उनखे हिरासान करे, उन्हनि खे परेशान करे इहो कमु उन्हनि खां करायो थो वञे। उहे बि लाचार ऐं मजबूर आहिनि। कई अॼु ताईं रक्षा था हलाइनि, कई चढ़िया थी आहिनि, कई घुम लॻा पिया आहिनि, नौकरियुनि मां बरतरफ़ आहिनि। इन्हनि जे जबर खां बशीर शेख जे त हिकिड़े असांजे ऑफिस सुपरिटेंडेंट आहे, उहो नौकरी छॾे हली वियो आहे इस्लामाबाद, कंहिं होटल ते कमु थो करे वेठो थियो। जी भाईजन। अच्छा, मुंहिंजी जेकी इंक्वायरी आहे उनजे लाइ मां तव्हांखे ॿुधायां त मुंहिंजी इंक्वायरी सेक्रेटरी साहिबु अप्रूवल कई, एडिशनल सेक्रेटरी मुंहिंजी इंक्वायरी कई, ऐं इन प्रेजेंस ऑफ सेक्रेटरीट जे प्रोसीजर सां। सर उहो सेक्रेटरी जो तव्हां नालो ॿुधाईंदो? खुराक खाते जो उन वक़्तु केरु सेक्रेटरी जो? ख़ालिद महमूद न हुयो, असांजो नासिर अब्बास सुमरू साहिबु। उन खां पोइ दौरान उहो चेंज थी वियो, ख़ालिद महमूद शेख साहिबु आयो। इंक्वायरी मुंहिंजी कंटिन्यू हले पई, इंक्वायरी कंप्लीट थी ख़ालिद महमूद शेख साहिब जे दौर में। उन खां अॻु में असांजो एडिशनल सेक्रेटरी मोहम्मद अली राई साहिबु, ऐं उन खां पोइ आयो मक़सूद कलोड़ो साहिबु। जी भाईजन। अच्छा, तव्हां खां सर तव्हां जेके मख़सूस माण्हुनि जी ॻाल्हि कयो था त उन्हनि खां भतो वसूल कयो वञे थो ऐं उहे इस्तेमालु थियनि था, फूड सुपरवाइज़र ऐं फूड इंस्पेक्टर, त तव्हां खां बि अहिड़े क़िस्म जी रिश्वत तलब थी मथे कमीशन? मूंखे इमदाद शाह तंग कंदो रहियो 2020-21 में, 21-22 में। हिन मूंखे कूड़ा जेके आहिनि काफ़ी मूंखे हिन परेशान कयो। मुंहिंजी कणिक हंगामी बुनियादनि ते शिफ्ट कराई, मां हिन जे कंहिं चकर में न आयुमि। इन जे करे जेको आहे पहिरियों साल घुसी पियो, ॿिए साल में घुसी, 3 साल में पोइ हिन खे ॿियो वाट हथु न आयो। जॾहिं त असांजो इशू हिते थिए, पोइ लाड़काणे में कणिक शुरू बि हुयो त लाड़काणे जे मिल खे डोकरी मों ॾियनि पिया, डोकरी वारे खे रस्ते ते में पिया ॾियनि, रस्ते ते वारे खे ख़बर मों पिया खणाइनि। इहो ऑन रिकॉर्ड ॻाल्हि आहे। इन जे करे त हिननि चोरी पकड़जी न वञे या कणिक स्मगलिंग कराइनि पिया, या इमदाद शाह जी टेक्निकली कमु हुयो जेको ऑन रिकॉर्ड आहे। ठीक है बशीर मेंगल साहब, अवां जी वरी मेहरबानी। सगीर अवां फूड इंस्पेक्टर बशीर मेंगल जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। अवां ये ॿुधाइजो त इल्ज़ाम हेठायल कामूरनि सां अवां जी का ॻाल्हि ॿोल थी सघी आहे, उन्हनि जो छा चवणु आहे इन समूरी सूरत हाल जे हवाले सां?
बिल्कुलु मुंहिंजी जेका आहे अॻूणे फूड जो जेको डायरेक्टर हुयो सैद इमदाद अली शाह, उन्हनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि इहो ॿुधायो आहे त इहा जेका नेब इंक्वायरी शुरू कई आहे, इहा अॻ में एंटी करप्शन वटि इंक्वायरी आई, उन्हनि क्लोज़ करे छॾी आहे ऐं क्लोज़ थियल इंक्वायरी जेका आहे उहा नेब सखर शुरू कई आहे। सही। इमदाद शाह जो इहो चवणु आहे त साल 2021 ऐं 22 में जॾहिं उहो किराप हुयो, उनमें फूड इंस्पेक्टर हुयो बशीर मेगल साहब, उन्हनि जे ख़िलाफ़ हिकिड़ी इंक्वायरी शुरू थी हुई। उन इंक्वायरी जो सरबराह जेको आहे बशीर अहमद शेख हुयो ऐं उनजो मेंबर जेको आहे डिप्टी डायरेक्टर करीबुल्ला सुमरो हुयो ऐं DFC शिकारपुर दिलशाद सुमरो हुयो। उन जी सरबराही में हिकिड़ी कमेटी ठही। उन कमेटी जेका आहे इन रिपोर्ट ॾिनी, उन में 17 करोड़ 90 लख रुपयनि जी जेका आहे उहा करप्शन साबित थी ऐं उन रिपोर्ट में इहो चयो वियो। जंहिंखां पोइ बशीर मेगल साहब जेको आहे उहो मुसलसल डिपार्टमेंट यानी जेके उन वक़्तु जन इंक्वायरी कई इन्हनि जे ख़िलाफ़, या जॾहिं आउं हुयसि डायरेक्टर, जेके बि उन वक़्तु जेके माण्हू हुया उन्हनि जे ख़िलाफ़ जेका उहो शिकायतूं कंदो रहे थो। इमदाद शाह जो इहो चवणु हुयो त जेका लाड़काणे जो हिकिड़ो गोदाम आहे सासू गोदाम, उते कणिक गायब थियण जी असांखे शिकायत मिली। जंहिंखां पोइ इहा मूं कमेटी ठाही। कमेटी जेका उन तस्दीक कई त 17,910 बोरियूं जेके आहिनि उहे गायब आहिनि। जंहिंखां पोइ इहो असीं गोदाम जेको आहे उहो ख़ाली करायोसीं। जामशोरो जेका आहे उहो हिकिड़ो बोलाड़ी गोदाम ऐं कराची जेका आहे उहा शिफ्ट कईसीं। उन खां पोइ असीं गोदाम में ॾिठोसीं त 17,910 जेके बोरियूं आहिनि उहे सासू गोदाम मां जेके आहिनि गायब आहिनि। जंहिंखां पोइ इन्हनि इहे दरख़्वास्तूं कंदो रहे थो, मूं समेत यानी इमदाद शाह समेत जेको आहे मुख़्तलिफ़ ऑफिसरनि सेक्रेटरियुनि जे ख़िलाफ़ शिकायतूं कयूं। एंटी करप्शन खे बि इहा साॻी शिकायत मौसूल थी ऐं उनखां अलावा ऐं नेब खे बि हिननि शिकायत कई। ऐं उन जो इमदाद शाह जो इहो चवणु आहे त को बि हिकिड़ो जेको आहे करेक्ट उहो न आहे इन में इल्ज़ाम। भले जेको आहे उहो नेब इंक्वायरी शुरू करे उनखे सॼा जेके आहिनि उहे डॉक्यूमेंट्स ॾींदासीं। हू पाण जेको आहे बशीर मेंगल करप्शन में मुलविस आहे, उहो हिकिड़ो चोर माण्हू आहे, उहो हिकिड़ो मुअतल थियल माण्हू आहे। उन जे जेको आहे जे अहिड़ी शिकायत में का बि जेका उहा सदाकत न आहे, इहो चवणु आहे पंहिंजो इमदाद शाह जेको अॻूणो डायरेक्टर फूड हुयो। असीं कोशिशि कईसीं त ॿियनि जेका ऑफिसरनि सां बि असांजी ॻाल्हि ॿोल थिए, करीबुल्ला सुमरो सां बि जेको आहे उहो ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कईसीं, पर उनजो मुसलसल जेको आहे उहो नंबर बंदि मिले पियो। अच्छा सकीर, हाणे असांखे बहरिया टाउन स्कैंडल बाबति आगाह कजो त बहरिया टाउन में सरकारी ज़मीन जे गैर क़ानूनी अलाटमेंट ऐं हज़ारे एकड़ ज़मीन ते कब्ज़े वारो स्कैंडल कॾहिं ऐं कीअं ज़ाहिर थियो ऐं इन हवाले सां नेब कहिड़ी जांच करे पई? ॾिसो, बहरिया टाउन जे ख़िलाफ़ जेको आहे उहो वॾे अरसे खां केतिरनि ई सालनि खां जेका उहा इंक्वायरियूं जेके आहिनि उहे पेंडिंग हेठि हुयूं। हाणे जेको आहे उहो नेब हिकु नई जेका उहा इंक्वायरी उन्हनि जे ख़िलाफ़ शुरू कई आहे ऐं मजमूई तौर ते जेके आहिनि उन्हनि जूं कमर्शियल प्रॉपर्टियूं बि जेके आहिनि उहे फ्रीज़ करे छॾियूं आहिनि ऐं उन जा बैंक अकाउंट्स बि जेके आहिनि उहे मंजबंद कया विया आहिनि। त इन सिलसिले में जेको आहे हाणे उन्हनि जूं प्रॉपर्टियूं सील करण जा हुकुम जारी कया विया आहिनि, उन्हनि खे ख़त बि लिखिया विया आहिनि ऐं उते जेके बहरिया टाउन कराची में जेके आहिनि उहे बैनर बि लॻाया विया आहिनि त का बि जेका उहा प्रॉपर्टी हाणे सेल नथी सघंदी, न ई ख़रीद थी सघे थी। त हाणे बहरिया टाउन जेको मलिक रियाज़ जे ख़िलाफ़ु जेको आहे ऐं उनखां अलावा अहमद अली रियाज़ आहे, ज़ैन मलिक आहे, मोहम्मद शाहिद कुरैशी आहे, फैसल सरवर कुरैशी समेत मुख़्तलिफ़ माण्हुनि जे ख़िलाफ़ु जेका उहा इंक्वायरी शुरू कई वई आहे ऐं 16,896 एकड़ ज़मीन जेका हिननि MDA खां वरिती। MDA खे उहा ज़मीन जेका आहे उहा रहाइशी मक़सदनि लाइ ॾिनी वई हुई त तव्हां उते सोसाइटियूं ठाहियो, पर उहा हिननि गैर क़ानूनी तौर ते बहरिया टाउन खे अलाट कई। त उन मामले जी जेका उहा जांच शुरू कई वई आहे ऐं उन जी जेका अलाटमेंट जो जेको आहे उहो तरीक़ेकार बाबति बि जेको आहे पुछो वियो आहे त इहा MDA जेका आहे उन्हनि खे केतिरी ज़मीन ॾिनी उन बाबति ॿुधायो ऐं जंहिंखां पोइ उन जा बहरिया टाउन जा जेके आहिनि 10,468 जेके कमर्शियल प्लाट आहिनि उन्हनि खे जेका उहो फ्रीज़ कयो वियो आहे। त उन्हनि जूं हिकिड़ियूं मुख़्तलिफ़ जेके आहिनि उन्हनि कैटेगरियूं ठाहियूं आहिनि। उन्हनि कैटेगरियुनि में जेका आहे मुख़्तलिफ़ जेके मजमूई तौर ते 10,000 अहिड़ा प्लाट आहिनि उन्हनि खे फ्रीज़ कयो वियो आहे ऐं कैटेगरी नंबर A में जेको आहे उहो 1 प्लाट आहे, कैटेगरी नंबर F में 10 प्लाट आहिनि ऐं कैटेगरी नंबर L में 324 प्लाट आहिनि ऐं ईअं ई मजमूई तौर ते 10,468 जेके
कमर्शियल प्लाट्स आहिनि उहे फ्रीज़ कया विया आहिनि ऐं उन खां अलावा जेको आहे उन जा बैंक अकाउंट्स बि जेके आहिनि उहे फ्रीज़ कया विया आहिनि। उनमें का बि जेका हाणे मुंतकिली नथी थी सघे। ॾींहों ॾींहुं जेको आहे उन जे ख़िलाफ़ु बैरिया टाउन जे ख़िलाफ़ु जांच वारो अमल जेको आहे उहो तेज़ कयो वियो आहे। उन वक़्तु कहिड़नि ऑफिसरनि जेको आहे इन्हनि खे ज़मीन अलाट करे ॾिनी उन्हनि खे बि जेको आहे उहो जांच हेठि आंदो पियो वञे। ऐं 2018 में बि नेब जेको आहे इन्हनि जी ख़ासि तौर ते जेके मल्हीर में असिस्टेंट कमिश्नर रहिया या मुख़्तियारकार रहिया या जेके ॿिया रेवेन्यू ऑफिसर रहिया उन्हनि जूं लिस्टूं त 2018 में ई नेब वटि मौजूदु हुयूं, पर ॿीहर उन्हनि जूं लिस्टूं जेके आहिनि उहे तयारु कयूं पियूं वञनि। अच्छा सके मलीर ऐं जामशोरो ज़िलनि में बैरिया टाउन केतिरी ज़मीन ते गैर क़ानूनी तौरु कब्ज़ो कयो आहे, इन हवाले सां के अंग अखर साम्हूं अची सघिया आहिनि? मजमूई तौरु केतिरा एकड़ ज़मीन ते वालार थी चुकी आहे? ॾिसो रोशनी, जेका बैरिया टाउन ज़मीन वालार कई आहे या जिन ते गैर क़ानूनी तौर ते कब्ज़ो कयो वियो आहे त इन जी का जेका उहा सरकारी रिपोर्ट्स त साम्हूं न अची सघी आहे, पर जेका फ़िलहालु जेका हिननि लैंड यूटिलाइज़ेशन खाते जी रिपोर्ट साम्हूं आई आहे उन में 3035 एकड़ ज़मीन जेका आहे उहा इज़ाफ़ी जेको आहे उन्हनि गैर क़ानूनी तौरु कब्ज़ो कयो आहे। त हूअं ॾिठो वञे त मक़ामी माण्हुनि तोड़े सरकारी ज़मीननि ते जेको आहे तमामु वॾो कब्ज़ो कयो आहे। हज़ारनि जी तादाद जे हज़ारे एकड़ जेके आहिनि उहे जामशोरे ज़िले में बि उन ते कब्ज़ा कया विया आहिनि ऐं उनखां अलावा मल्हीर ज़िले में बि उन ते कब्ज़ो कयो वियो आहे। त इन जी का जेका उहा कंप्रीहेंसिव रिपोर्ट्स सिंध हुकूमत जेका उहा मंज़िर आम ते न आणे सघी आहे, पर जेकी असांखे तफ़सील मिलिया आहिनि जेका सरकारी तौर ते जेकी तफ़सील मिलिया आहिनि त तक़रीबन 3035 एकड़ ज़मीन ते जेको उहो इज़ाफ़ी कब्ज़ो कयो वियो आहे। उहो कब्ज़ो ख़तमु कराइण जे लाइ सिंध हुकूमत जेका आहे उहा वज़ारत हिकिड़ी कमेटी ठाही हुई। उन कमेटी जो जेको सरबराह आहे उहो घरू खाते जो वज़ीर आहे। उनखां अलावा ट्रांसपोर्ट ऐं जेको आहे उहो ॿिया 3 वज़ीर आहिनि जेके उहे उन में जेके आहिनि मेंबर तौरु शामिल आहिनि। उन कमेटी खे इहो टास्क ॾिनो वियो आहे त जेकी इज़ाफ़ी ज़मीन जेका इन्हनि गैर क़ानूनी तौर ते कब्ज़ो कयो आहे बैरिया टाउन उन्हनि जी वापसी जे लाइ जेको आहे उहो तरीक़ेकार बाबति सिफ़ारिशूं ॾिनियूं वञनि। त हाणे जामशोरो ऐं मल्हीर ज़िले में जेको आहे उते कब्ज़ो आहे। मल्हीर ज़िले जी 813 एकड़ ज़मीन ते सरकारी सतह ते इहा तस्दीक कई वई आहे त इन्हनि कब्ज़ो कयो आहे। उन्हनि में देह काठोड़ आहे, देह खरखारो आहे, उन ते 73 एकड़ आहे, देह बोलारी में 82 एकड़ सरकारी ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो आहे जेका नाकलास ज़मीन आहे। उनखां अलावा देह लंघे जी आहे, उते 501 एकड़ ज़मीन ते सरकारी सतह ते कब्ज़े थियण जी तस्दीक कई वई आहे। उनखां अलावा 42 एकड़ ज़मीन ते अलॻि सां जेको आहे उहो कब्ज़ो कयो वियो आहे। मजमूई तौर ते जेका सरकारी रिपोर्ट साम्हूं आई आहे ऐं जेका जंहिंजे लाइ कमेटी बि जेको आहे उहो सिंध हुकूमत हाणे क़ाइमु कई आहे त जेकी घरू खाते जी सरबराही में त इहा जेके उहा ज़मीन जेका उन जी वापसी कई वञे। उनखां अलावा जामशोरे में जेका आहे 2222 एकड़ सरकारी ज़मीन ते कब्ज़ो कयो वियो आहे। मजमूई तौर ते जेका 3035 एकड़ ज़मीन ते उहो कब्ज़ो आहे। त हाणे इहो जेको आहे कब्ज़ो कीअं ख़तमु कयो वेंदो ऐं उन वक़्तु जेके ऑफिसर हुया उन्हनि जे ख़िलाफ़ु का बि कार्रवाई न कई वई आहे। उनखां अलावा जेका आहे सुप्रीम कोर्ट जेका 16,896 एकड़ आहे उन ते इहा हुकुम ॾेई चुकी आहे 460 अरब रुपया जेके आहिनि उहे बैरिया टाउन खे अदा करणा पवंदा, पर 50% बि जेको आहे उन जी हिन वक़्तु ताईं उहा रक़म जेका आहे उहा बैरिया टाउन अदा न कई आहे। नेब इन सॼे मामले जी ॿीहर जेका उहा जांच करे रही आहे। उन वक़्तु कहिड़ा ऑफिसर हुया ऐं कहिड़ा सहूलियतकार हुया, MDA जा कहिड़ा उन वक़्तु DGs रहिया आहिनि या रेवेन्यू जा कहिड़ा जेके ऑफिसर आहिनि जिन किरदारु अदा कयो सहूलियतकारी जो, उन सॼे मामले जी जेका आहे उहा नेब जांच शुरू करे छॾी आहे ऐं इहो बैरिया टाउन जे ख़िलाफ़ु जेको आहे उहो जांच वारो अमल तमामु तेज़ी सां हलंदड़ आहे। सके जीअं अवां शुरू में ॿुधायो त सिंध हुकूमत सस्ते अघ ते रिहाइशी स्कीमूं ठाहिण लाइ ज़मीन MDA खे ॾिनी हुई ऐं MDA उते रिहाइशी स्कीमूं ठाहिण बदिरां उहा ज़मीन भुॻड़नि मुठ बहरिया खे ॾेई छॾी। एॾो वॾो फ्रॉड साम्हूं अचण बावजूदि आख़िर ज़िम्मेवार कीअं कानून जी पकड़ खां बची वञनि था? छा उते जांच इदारा रुगो ॾेखाव लाइ क़ाइमु थियल आहिनि? बिल्कुलु, जेकी 62 उन वक़्तु जेकी कामोरा हुया उन्हनि जे ख़िलाफ़ु का बि कार्रवाई न थी सघी आहे हिन वक़्तु। ऐं हालांकि इहो ॻाल्हि साम्हूं अची वई, उन जी तस्दीक बि थी, सुप्रीम कोर्ट बि चई चुकी आहे त 460 अरब रुपया जेके आहिनि उहे
बैरिया टाउन खे अदा करणा आहिनि, पर उन वक़्तु जेके ऑफिसर हुया जन गैर क़ानूनी तौर ते इहो कमु कयो, जन गैर क़ानूनी तौर ते इहा ज़मीन अलाटमेंट उहा कई, उन वक़्त जा जेके लैंड यूटिलाइज़ेशन खाते जा जेके ऑफिसर हुया या रेवेन्यू खाते जा जेके ऑफिसर हुया या MDA जा जेके ऑफिसर हुया, उन जे ख़िलाफ़ु अॼु ताईं का बि कार्रवाई नाहे थी सघी। तव्हांखे ॿुधाईंदुसि त जेकी तमामु घटि अघ ते जेके रिहाइशी स्कीमूं ठाहिण जे लाइ, यानी सस्ते अघ ते जेके रिहाइशी स्कीमूं ठाहिण जे लाइ सिंध हुकूमत जो हिकिड़ो इदारो आहे लैंड यूटिलाइज़ेशन खातो, उन इहा ज़मीन जेका आहे उहा मलेर डेवलपमेंट अथॉरिटी खे ॾिनी, त उन्हनि वरी मलेर डेवलपमेंट अथॉरिटी इहा ज़मीन जेका आहे उहा भुगड़नि मुठ ते बैरिया टाउन खे ॾेई छॾी। हाणे जेका ज़मीन मलीर डेवलपमेंट अथॉरिटी खे लैंड यूटिलाइज़ेशन खाते उहा ज़मीन तक़रीबन 1 अरब 66 करोड़ रुपयनि में या 11,068 एकड़ ज़मीन ॾिनी हुई MDA खे। हिननि उहा भुगड़नि मुठ ते जेका ज़मीन 11,000 एकड़ जे लॻभॻि मजमूई तौर ते त हिननि जेका उहा 16,896 एकड़ ज़मीन बैरिया टाउन खे ॾिनी, पर बैरिया टाउन वरी अलॻि सां 1000 एकड़ ज़मीन ते अलॻि सां नाकरा ज़मीन ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि ते उहो कब्ज़ो करे लखनि जे मतिलबु 1 लख जे लॻभॻि एकड़नि ते उहो बैरिया टाउन फैलियल आहे। त उन खां को पुछाणो करण वारो कोन रहियो, केतिरनि ई सालनि खां जेको आहे उन्हनि जे ख़िलाफ़ु का बि जेका उहा इंक्वायरी न थी सघी। ईअं ई हिकिड़े सिस्टम जे तहत उन्हनि खे खुली छूट मिली उन बैरिया टाउन खे, ऐं उन वक़्त जा जेकी सहूलियतकार हुया ऑफिसर हुया उन्हनि जे ख़िलाफ़ु का बि कार्रवाई न थी। हाणे तव्हांखे ॿुधाईंदुसि त जेका मलीर ज़िले जे 5 देहनि में जेका ज़मीन ॾिनी वई, उन्हनि में MDA खे जेका काठोड़ में 1660 एकड़ ज़मीन जेका उहा 41 करोड़ रुपयनि में मिली, ऐं देह बोलारी में 3858 एकड़ उहा 43 करोड़ रुपयनि में ॾिनी वई। देह लंघेजी में 5000 खां वधीक जेका ज़मीन आहे उहा 61 करोड़ रुपयनि में ॾिनी वई। ईअं ई मजमूई तौर ते 1 अरब 66 करोड़ रुपयनि में MDA खे सिंध हुकूमत इहा ज़मीन ॾिनी। MDA वरी उहा गैर क़ानूनी तौर ते बैरिया टाउन खे इहा ज़मीन ॾिनी, जंहिंजी हाणे इहा नेब जेका उहा जांच करे रही आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त नेब जी जांच इहा कॾहिं मुकमल थिए थी, ऐं उन में जेकी माण्हू यानी ऑफिसर जेके इन्वॉल्व आहिनि त उन्हनि जे ख़िलाफ़ु कॾहिं कार्रवाई थींदी, डिपार्टमेंटल कार्रवाई उन्हनि जे ख़िलाफ़ु कॾहिं थींदी, छाकाणि जो ही केतिरनि ई सालनि खां इहो स्कैंडल ज़ाहिर बि थियो, पर अॼु ताईं उन्हनि ऑफिसरनि जे ख़िलाफ़ु का बि कार्रवाई नाहे थी सघी। ठीक है सकीर, अव्हां जी वॾी महिरबानी। अव्हां इन 2 अहम मामलनि ते असांजे नाज़रीन खे तफ़सीलुनि सां आगाह कयो। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम में कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान रोशनी मेमण खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।